जी हदीस मुबारक है। हबीब ने फरमाया कि इन्न मिन अस्क़लिल आमाल फ़िल मीज़ान यौमल क़ियामत हुस्नुल ख़ुलुक़। क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं ॿारनि जा आमाल तोरिया वेंदा, माण्हुनि जा अमल जेके दुनिया में अमल कया उहे तोरिया वेंदा, उन्हनि सभिनी अमलनि में गर्रे में गर्रो अमल तव्हांजा सुहिणा अख़लाक़ हूंदा। सुभान अल्लाह। जेके सब खां हुनजे सूरत सां न हूंदी आहे, मुसलमान जी सुञाण हुनजे पैसे सां न हूंदी आहे, मुसलमान जी सुञाण हुनजे उहिदे सां न हूंदी आहे, न मुसलमाननि जी सुञाण हुनजे ज़ात मनसब जा या हुनजे ज़ात पात सां न हूंदी आहे। इस्लाम मुसलमाननि जी सुञाण हुनजे सुहिणनि अख़लाक़ जे ज़रिए बणाई आहे। इंसान जी ख़ूबसूरती हुनजा अख़लाक़ सुहिणा। माण्हू पंहिंजे बहितरीन अख़लाक़नि जे ज़रिए सुञाता वेंदा आहिनि। मुआशरे में माण्हू पंहिंजे अख़लाक़नि जे एतबार खां सुञातो वेंदो आहे। जेकॾहिं को माण्हू तव्हां में सुठाई जी चङाई जी उमेद रखे थो त तव्हांखे मुबारक आहे जो अल्लाह ताला तव्हांखे सुहिणनि अख़लाक़नि वारो बणायो आहे। जेकॾहिं को माण्हू तव्हां में चङाई, जानवरनि में ऐं इंसाननि में तमीज़ करण वारी शइ इंसान जा अख़लाक़, छो त जानवर में को ख़ुल्क़ न आहे। जानवर त जानवर, कुतो आहे, हिकिड़ो ॿार अचे पियो त कंहिं कुते चक कयोसि, ॿी खे कुते चक कयो त ॿार बि चयोसि बाबा कुते तोखे चक कयो त तूं कुते खे चक करणी आहे, कुते तोखे चक कयो। कमी थी वञे उहो मुआशरे जो मुआशरो अमन सुकून खां महरूम रहिजी वेंदो। उनमें बदअमनी पैदा थींदी, उनमें बेचैनी पैदा थींदी, कंहिंजी इज़त महफ़ूज़ न रहंदी, कंहिंजो माल महफ़ूज़ न रहंदो, कंहिंजी नंग नामूस महफ़ूज़ न रहंदी, कंहिंजी औरतूं महफ़ूज़ न रहंदियूं। बुरा अख़लाक़ हूंदा न, उहो माण्हू बुरनि अख़लाक़नि वारे मुआशरे में रहे थो। का औरत वेंदी त हुनखे जुमला वारो मुआशरो आहे। मुंहिंजा दोस्तों, बुरा अख़लाक़ इंसान जे अंदरि इहे आहिनि जो माण्हू कंहिंखे गालियूं ॾे, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए, कंहिंखे बेइज़त करे, कंहिंखे सही मुंहिंजा तोहमत पढ़े, कंहिंखे ते चुगली हणे, कंहिंसे लाइ बुरो भलो ॻाल्हाए, सभु बुरियूं आदतूं आहिनि। क़ुरान तो फरमाए वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास, जो ज़ाहिर हुजनि या ॿुझा हुजनि। ईअं न त माण्हुनि जे साम्हूं सुठो पेश थिए, वरी यारनि जे साम्हूं वेठो आहे त वरी गारी वेठो थिए, घटि वधि ॻाल्हाए। यारनि जे साम्हूं माण्हू हिकिड़ो हूंदो आहे ऐं ॿियनि माण्हुनि जे साम्हूं पारसा नज़र ईंदो आहे। न, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जीअं ज़ाहिर में आयो तीअं बातिन में हुजे, जीअं पंहिंजनि सां आयो तीअं परावनि सां हुजे। ईअं न त पंहिंजे यारनि दोस्तनि में वेही ॻाल्हियूं छो ई न ॾींदा केरु। वज़रू ज़ाहिरल इस्मि व बातिनहु इन्नल लज़ीना यक्सिबूनल इस्म सयुजज़ऊन बिमा कानू यक्तरिफून। छॾे ॾियो जेके पधरा ऐं ॿुझा गुनाह आहिनि, ज़ाहिर बातिन सभिनी गुनाहनि खे छॾे ॾियो। बेशक उहे माण्हू जेके गुनाह कमाइनि था, जल्द उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी हिन सबब जो जेके उहे कमाईंदा हुआ, उन्हनि जी सज़ा मिलंदी। इंसान जे हर अमल जी सज़ा मिलंदी। बुरो अकमल मोमिन हुआ जंहिंजा अख़लाक़ सुहिणा, भलनि अख़लाक़नि वारो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ात जे बारे में फरमायो, मां सदके वञा पंहिंजे दिल पर कभी जी ज़ात खां। साईं ने फरमायो बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़, मूं मोहम्मद करीम खे अल्लाह ताला मबऊस ई इन जे करे कयो आहे त मां अख़लाक़नि खे कामिल करे ॾेखारियो, मुकम्मल। पूरी ज़िंदगी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ते लानत न कई सिवाय उन्होंने जे अल्लाह ने फरमायो। महबूब करीम पूरी जिंदगी कंहिंखे बददुआ न ॾिनी आहे। दुश्मन ईंदा हुआ, दुश्मन महबूब करीम खे अज़ियत पहुचाइण वारा। ताइफ जे मैदान में एतिरी अज़ियत पहुचाए जो साईं जे जिस्म अंदर तां रत वही हलियो आहे, जुती मुबारक छॾियो, मूंखे माण्हुनि जे हवाले कयो अथई। ऐं मुंहिंजा करीम रब आख़िर में वरी ईअं था फरमाइनि त जे तूं नाराज़ न आहीं त मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां। ईअं कोन्हे अल्लाह जो नबी बददुआ ॾे, मूसा कलीमुल्लाह बददुआ ॾिनी, ईसा रूहुल्लाह बददुआ ॾिनी, नबीअनि बददुआऊं ॾिनियूं, ॿारहं दर न क़ौमुनि जूं क़ौमूं तबाह थी वियूं, वतन जा वतन, शहरनि जा शहर तबाह थी विया। मदीने वारे साईं ताइफ वारनि खे वरी दुआ भला आहे। माण्हू जी जीअं जीअं उमिरि ढलंदी आहे त गुस्सो ईंदो आहे, कावड़ ईंदी आहे, तुरशरूई ईंदी आहे, हरू भरू चिड़ पैदा थींदी आहे, उहो माण्हू गारियूं ॾींदो, घटि वधि ॻाल्हाईंदो। नबी साईं फरमायो जीअं उमिरि वधे
तीअं तीअं तव्हांजे अख़लाक़नि में अञा वधीक निखार अचणु घुरिजे। जीअं तव्हांजी उमिरि वधे तव्हां में चिड़ पैदा न थिए, गुस्सो पैदा न थिए, तव्हांजी जीअं जो उमिरि वधंदी वञे हम्द जे हेठां वठि। असां सभिनी जी तमन्ना आहे, असां सभिनी जो शौक़ु आहे मुंहिंजा मौला क़यामत जे ॾियारे मुस्तफ़ा जो साथ नसीब करे। साईं करीमन फरमायो तव्हां में सभ खां वधीक क़यामत जे ॾियारे मूंखे वेझो ऐं मूंखे महबूब उहो मुंहिंजो उम्मती हूंदो जंहिंजा अख़लाक़ सुठा आहिनि। माना जेतिरो पुरन अख़लाक़नि वारो हूंदो ओतिरो नबी खां परे हूंदो, ओतिरो महबूबन करीमन खां दुआ न कयो, गीबत न कयो, कंहिंजे लाइ तानू न हणो, कंहिंखे मेहणो न ॾियो, कंहिंजा ऐब न खोलियो, कंहिंजी बुराई न कयो, पर पुठ कंहिंजी गिला न कयो, मुंहं ते कंहिंखे तानू न हणो, कंहिंजे लाइ बुराई न चाहियो। कंहिं तव्हां दीनदार आहियो, तव्हां मस्जिद में वेहण वारा आहियो, दुनिया वारा ॿिया जेके बाज़ारुनि में हलण वारा तव्हां में तव्हां जेके नसीहतूं ॿुधो था मस्जिदुनि में वेहण वारा अल्लाह ताला शाह असांखे सुहिणनि अख़लाक़नि